मटियारी भरिसां छंडड़ मोरी खे घारो लॻी वियो। शहर जी वसीन वटां छंडड़ मोरी खे 40 फुट खां मथे घारो पइजी वियो, जंहिं करे बीठल फसल पाणीअ हेठि अची विया। मेन रोड़ी कैनाल में पाणी ओवरटॉप थियण जे करे पाणी छंडड़ वाह में छोड़ कयो वियो, जंहिं कारण घारो पइजी वियो। ज़रिया पाणी जो ज़ोर घटाइण लाइ मेन रोड़ी कैनाल मां दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। घारे वारी जॻह ते SDO इरिगेशन अब्दुल मुस्तफ़ा मेमण पिणु पंहिंजे अमले सां गॾु मौजूदु रहियो। घारो लॻण खां पोइ फौरी तौर ते मटियारी जे सियासी शख़्सियत सैयद हाजी जलाल शाह जामोट पंहिंजा माण्हू ऐं क्रेन मशीनूं घुराए घारे खे बंदि करायो। घारे लॻण सबबि आसपास जे आबादकारनि जे 200 खां वधीक ज़रई ज़मीन, पोखियल फसल ऐं आबादी पाणीअ जे लपेट में अची वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।